अरे सर तव्हां फिकुर ई न कयो छो त दोस्तनि जो दोस्त ऐं दुश्मननि जो दुश्मन आहे। मुंहिंजे हूंदे दुश्मन तव्हांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। दोस्तो कीअं न परेशान थिया। कल्ह को ॾींहुं हुआ मुंहिंजे ॻोठ जे भरिसां को दुश्मन लंघी न सघंदो। अॼु उहो वक़्तु अची वियो जो मुंहिंजी औताक ते अची हुते हमलो कयो था वञे। इन जो मतिलब त माण्हुनि जे दिलनि मां दरिया खान जो खौफ खत्म थी वियो। अरे सर कंहिं बि दुश्मन खे अॼु बि इहा जुरियत न आहे जो तव्हांजे ॻोठ जे भरिसां लंघी सघनि। त पोइ ही छा आहे? हाजी शरीफ असांजे मथां ॿियो हमलो कयो ऐं असां हुनखे कुझु बि कोन करे सघिया आहियूं। अरे सर हू हुनजे करे हमलो करे वियो आहे जो हुनजो साथ तव्हांजो पुटु बहादुर खान ॾेई रहियो आहे। न त हाजी शरीफ जी कहिड़ी मजाल आहे सर जो तव्हांजे मथां हमलो कंदो। छा मुंहिंजो पुटु बहादुर खान मूं ते हमलो कराए? न दोस्त हू मुंहिंजो पुटु आहे ऐं पुटु पंहिंजे पीउ ते हमलो कीअं कराईंदो? अरे सर मञियो या न मञियो पर इहो हमलो तव्हांजे मथां बहादुर खान ई करायो आहे। इहो तूं कीअं थो चई सघीं? अरे सर जेकर इहो हमलो बहादुर खान न करायो हुजे हा न त तव्हांजे पारां अची विड़े हा। बहादुर खान त उताक ते वेठो ॿ पेर भरे बि तव्हां न आयो। इन मां तव्हां छा था सम्झो? दोस्तो बहादुर खान आयो हो। हा आयो हो रे सर पर तॾहिं जॾहिं सॼो ॻोठ पहुची वियो पोइ छा पुटु पंहिंजे पीउ जो दुश्मन थी सघे उहो बि जानी दुश्मन? न दोस्तो न। अलाए छो तुंहिंजे ॻाल्हियुनि ते मूंखे एतबार नथो अचे। वैसे वो अखबारुनि में अलाए केतिरा भेरा पढ़ियो आहे त मिल्कियत जे झेड़े में पुट पीउ सां विड़िया आहिनि। दोस्तो तो त मूंखे वॾनि सोचनि में विझी छॾियो। वाह वडेरी वाह तू पाण हिते महलन में वेठी आई ऐं मुंहिंजे भाउ दिलावर खे जंग जे वणनि जे हेठां बि विहार न थींदी। राजुल तुझो लहजो ॾींहों ॾींहुं ख़राब थो थींदो वञे। तूं इहो न विसार त मां सरदार शाह ज़मान जी नुंहं बि आहियां। मुबारक हुजे तोखे मीरा। खुशियूं मल्हाए अॼु दिलावर जी ज़िंदगी जो आख़िरी ॾींहुं अथई। तुंहिंजो दुश्मन हमेशा हमेशा जे लाइ अॼु हिन जहान मां हलियो वेंदो। सिधी ॻाल्हि कर राजुल केर मारींदो दिलावर खे? छाजे लाइ मारींदो दिलावर खे? सरदार साईं पुलिस के हाशिम के मोकले छॾियो आहे। वलहर मारन जो वियो आहे। दिलावर सां विढ़ंदा एतिरनि माण्हुनि खां दिलावर बची कोन सघंदो। दुआ कर त तुंहिंजा तोपची लाश हिते खणी अचनि त मां पंहिंजे भाउ जो कफन दफन कयां। जेकॾहिं दिलावर जो लाश उते छॾे आया त जंग जा जानवर दिलावर जो लाश खाए वेंदा। राजुल दिल त चवे थी तोखे घुटो ॾेई मारे छॾिया। अलाह न करे तू दिलावर खे कुझु थिए। खुदा कॾहिं बि अहिड़ा ॾींहं न आणींदो तू चाचा हाशिम ऐं दिलावर पाण में दुश्मन थी बीहनि। मीरा दुश्मनी त तो ॿिन्हनि दोस्तनि जे विच में बाहि वांगुरु ॿारे छॾी आहे। दिलावर ते शाहज़ेब जे क़त्ल जो इल्ज़ाम तो आयो आहे। इहा का नंढी ॻाल्हि न आहे। राजुल मूं त दिलावर जे चयल लफ़्ज़नि ते शक ज़ाहिर कयो हुयो। तो जेका चूचड़ी ॿारी हुई हाणे उहा बबड़ थी वई अथई। हाणे ॾिस वेही त हुन बाहि जे बबड़ में केर केर थो सड़े। या अल्लाह तू खैर कजाए दिलावर की कुछ भी न थी। सरदार साईं शेरू सही माण्हू न आहे। शेरू मूंसां वॾो ज़ुल्म कयो आहे वॾी जुठ कई अथई। अरे शेरू कयो छा आहे? सरदार साईं शेरू 50 साल खां पोइ मरे या 60 साल खां पोइ मरे समझो तो मुंहिंजी पिट में मोह आहे। शेरू समझे तो मां उन खां ड्रियां थो। न सरदार साईं मां वॾो दिलेर मुड़ुस आहियां। मां तो वटि दाग खणी आयो सरदार साईं मुंहिंजो इंसाफ़ कयो। मूं पुछो न त शेरूअ छा कयो आहे?
राजुल आहे त भांजी बरसरां जी न मूं कहिड़ो ॾोह कयो। सरदार साईं मां शेरू सां घटि कोन कंदुसि, मूंसां इंसाफ़ कयो न त रत जा दरिया वहंदा। सरदार साईं अड़े शेरुअ कयो छा आहे? सरदार साईं शेरू सही माण्हू न आहे, मां बि झोल खणी थो पिटियांसि। आखिर शेरू पाण खे सम्झे छा थो? अड़े हल डर मुंहिंजी नज़रनि जे अॻियां इहे जेकॾहिं मुंहिंजी औताक ते आयो आई न, ये टंगू फिंज भई जनी तो था। हल ॾोह खे खणंदी आ खुटी त शिकारनि जा घर ॻोल्हींदी आ। तूं त शिकारी जे घर में घिड़ी आयो आहीं। पंहिंजी जान मां एॾो बेज़ार आहीं छा दरिया खान? हाजी शरीफ़ मां तोसां हिकु सौदो करण आयो आहियां। तुंहिंजी आ फज़ूल बक बक ॿुधण कोन आयो आहियां। कहिड़ो सौदो? तूं जो रोज़ रोज़ मुंहिंजे बनियुनि ते अची ठिशूं ठिशूं करे हलियो थो वञे, छाकाणि तूं चाहीं छा थो? कन खोले ॿुधी छॾ दरिया खान, कन खोले ॿुधी छॾ। मूंखे मुंहिंजी ज़मीन खपे, मुंहिंजी ज़मीन। ज़मीन? कहिड़ी ज़मीन? अच्छा 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 ज़मीन। हाजी शरीफ़ तोखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियां। उहा ज़मीन तुंहिंजे पीउ मूंखे लिखी ऐं विकिरो करे ॾिनी हुई। हाणे उन ज़मीन जो वारिस ऐं मालिक दरिया खान दरिया खान। अफ़सोस तो मिठड़ी मां जा ज़ेवर विकिणी अयाशी कई ऐं वरी पिढ़े त सही वॾा कारनामा कया, ज़मीन विकिणी अयाशी कई। तौबा तौबा तौबा। तव्हां ज़मीनूं त पंहिंजे हथनि सां पाण विकिरो करे छॾ। इहे आखाणी वञी बहादुर खे ॿुधाइजांइ, मां तोसां घटि कोन कंदुसि। इहा त तुंहिंजी भुल आहे हाजी शरीफ़। सॼी ज़मीन मां तोखे त वैसो बि कोन ॾींदुसि। कन खोले ॿुधी छॾ हाजी शरीफ़। जेकॾहिं तोया बंदूकड़नि फटाकनि वारी फछरी कई त पोइ ॾींदो सां ना मारो ई हिकिड़ो ख़तम। हल दोस्तो, हिनखे शराफ़त जी ॻाल्हि रास न ईंदी। तोखे मारे ज़मीन ते अधो अधु भाईवार थी वेंदुसि। तोखे मारे ज़मीन ते अधो अधु भाईवार थी वेंदुसि। दोस्तो, हिन वीचारे जे ज़िंदगीअ में हे रोलड़ा लिखियल आहे। हिनखे इज़त जी ॻाल्हि वणंदी कान। जेकॾहिं आयो आहीं दरिया खान त पोइ सौदे वारी ॻाल्हि करे पोइ वञ। ठीकु आहे ठीकु आहे। हाजी शरीफ़ जेका तुंहिंजे पीउ खे बनी हुई उन जो अधो हिसो तुंहिंजो पीउ मुंहिंजे घर वारीअ खे पाण लिखी ॾेई वियो ऐं उहा ज़मीन असां विकिरो करे वरिती ऐं लिखत में उहो हिसो असां पाण ख़रीद कयो।
बाक़ी जेके 200-300 एकड़ पोइते वञी जेका ज़मीन बची उन में बि कानूनी तौर अधो हिसो मुंहिंजी घरवारीअ जो आहे। बाक़ी वञी था आहे ओ 10-12 एकड़ ज़मीन ते बची। बाक़ी सॼी ज़मीन सिर्फ़ कलर। दरिया खान ये हिसाब किताब न समझाए, सिधी ॻाल्हि कर, सिधी रांदि सोंटे जी। हाजी शरीफ़ जेकर तूं मूं ॾांहुं दोस्तीअ जो हथ वधाईंदे त तोखे तुंहिंजी ज़मीन जो पूरो पूरो हिसो मिली वेंदो। बाक़ी हा जेकॾहिं जहिड़ो थो वारी तुंहिंजी मर्ज़ी। बाक़ी जेकॾहिं ज़मीन थी खपई त हथे खाली हलियो अचिजांइ, ऐं जेकॾहिं फशरी करणु थो चाहीं त पोइ हाजी शरीफ़ हथियार त असां वटि बि आहिनि। पोइ जेको ॾाढो सो गाबो। हलिया दोस्तो। रईस बहादुर खान जे बादशाही जो खाए माई ते हाल वाल केड़न खफन में आई हर बे ट्रेनी भागी बिठिया। ओ बा बसरा जड़ी कचे तड़ी पक्की मोजा फकीर फिरंदा था वतन पे। सच पूछे ना आज खास तो साईं मिलण आई है। छो माई मुझे को कर्ज थई या मां वांदो आया? ठीक आ रईस, पर जे गिदड़ को जे खणी वियो ना मुखे मयार न दी जाए। भाई उजार तू न दे, दी गाल कर। रईस खर्ची दे जा न दे वहा हाने तुजी मर्जी, पर मां गालाईंदस अल्लाह लगे। हां खुदा कारण सफा सही सरबस्ती गाल करे बुधाईंदी मैं सच्ची सच्ची। तो पोइ बुधा ना बहादुर खान कुर्सी करे हाने गोट हथन में वञई थी पई। यो छोरो जेको ना यो लालण लोड करे हलंदो आ जमाल असली सिरण वारा लामारा थो ॾेई पियो ससुईअ जे मथां। अख पटे त ससु ही झटिजी वेंदी। माई ससुई कीअं? हाय हाय कहिड़ियूं थो रह ॻाल्हियूं। तोखां पोइ वीचारनि खे सॼे ॻोठ धिकारे छॾियो। इहो हिकिड़ो आ बांस जमाल जेको पियो थो ससुईअ जे मथां लामारा ॾे। माई मुंहिंजो न्यापो ससुई खे ॾींदी? अरे सन मां फकीरियाणी आहियां, मुंहिंजो इहो तावीज़ सगड़ो तो हले बि। मां इहे विच वारा कम न आहियां कंदी, न कंदसि। बाक़ी हा हाणे तोसां वाइदो करे चुकी आहियां, इन्हे करे तोखे हाल अहवाल ॾींदसि पई ज़रूर। ठीक आहे, हाल अहवाल ॾियण जी महिरबानी। बसि रहेस रुगो सखणी महिरबानी। हाँ ताजो कम थी तो ता में भी ठीक है पोगा लाई खुदा। लगे तो त दिलावर तहां खे सुठी मोट ना है दी बाबल साईं दिलावर जो दिमाग ॾाढो खराब थी वियो आहे। उनखे शराफत जी ज़बान समझ में ही नथी अचे। हूं तहां ॿिन्ही खे छा चयो त पहिरीं शराफत सां मुंहिंजो उनखे नियापो ॾिजो। जे इज़त सां न अचे हा न
पोइ तव्हां उनखे खंबे खणी अचो हा छो छॾे ॾिनो उनखे? बाबल साईं असां ईअं ई कयूं हा पर बराबरि छा तुंहिंजा हथ दिलावर ते न वरिया। हाशिम खान तूं दोस्ती मल्हाए आयो आहीं दोस्ती। बाबल साईं दिलावर खे असां तव्हांजो न्यापो ॾिनो पर उन तव्हांखे सुठी मोट न ॾिनी ऐं उन जा हमरा असांजे मथां सिधा हथियार खणी बीही रहिया। हाशिम खान सिधी ॻाल्हि छो नथो करे? शिकस्त खाई मोटी आयो आहे। ऐं हा ॿियो छो नथो चई? दिलावर तो खां ॾाढो थी वियो आहे। सरदार साहब दिलावर असां खां ॾाढो न आहे। असांखे झेड़े जी नियत न हुई। दिलावर जी नियत में खोट आहे। पर हाणे न बचंदो बाबल साईं। दिलावर सां हाणे मां टके जी बि रिआयत न कंदुसि। उन सां मुंहिंजो तू बदू मुक़ाबिलो थींदो। दिलावर ज़िंदा या मुर्दा तव्हांखे हाणे ॾींदुसि। सूबेदार सुखिया मूंखे हर हाल में दिलावर घुर्जे। जेकॾहिं ॿियो फोर्स घुराइणो अथई त ॿियो फोर्स पे घुराए वठ। हर हाल में दिलावर घुर्जे। मुंहिंजा माण्हू जेकॾहिं तोखे घुर्जनि न उहे बि मां ॾियण लाइ तयारु आहियां। ठीक है सरदार साहब। शाहज़ेब खान जे क़त्ल में अवां जेके शकी माण्हुनि जा नाला ॾिना आहिनि उन में दिलावर जो बि नालो शामिल थियो। पोइ ॾिसो त मां दिलावर जो कहिड़ो असर थो कयां। ये वड़ई वञी कीअं कर। ॾिस मूंखे हर हाल में दिलावर घुर्जे। सूबेदार सुखिया इहो दिलावर एॾो मुड़स माण्हू थी वियो जो मुंहिंजे नियापे ते कोन थो अचे। उनखे ॿुधाए छॾियो त हुन खां वधीक असां मुड़स माण्हू आहियूं। सम्झे छा थो पंहिंजो पाण खे? ठीक है सरदार साहब। सुभाणे दिलावर नाटक